असां मौक़िफ़ असल में इहो मसइलो आहे त मुंहिंजी जॻह जो कमु पियो हले बाग़ अब्दुल्ला कॉलोनी में ॾींहं जो कमु पियो हले जीअं त मां सामान रखणु आयुसि घर वरी पोइ मां भाया पंहिंजे रोस्तम खे खणणु वञा पियो त जीअं ई VIP रोड ते अकबर पवार जे होटल सां गॾु VIP रोड ते जीअं चढ़ियुमि त तीअं मूंसां 3 फोरूं कढ लॻा ॿ हिकिड़ी गाॾी ते हिकिड़ो ॿी गाॾी ते ॿिनि वटि पिस्टल हुया टियों हथे ख़ाली हो जेके मुंहिंजो पीछो कयूं जीअं मुंहिंजे पीछे कयूं थेले ॾियण जी कोशिशि कयूं तीअं मां भॼंदो हुउसि तीअं मां गाॾी स्पीड पकड़ी जीअं पकड़ी जो मां ॼण पंहिंजी कॉलोनी जे वेझ खे नज़दीक जॾहिं पहुचुसि त उतां बि मूंखे इहो पीछो करणु आया पीछो कयूं आया जीअं वञण जेके ॿी मोटरसाइकिल ते आहे त जीअं मां रड़ियूं कयूं भई भाऊ रोस्तम गाॾियूं खे सुठो वञे वारो के पाड़े वारो पोइ जीअं मां रड़ियूं कयूं त ॿ ॼणा जेके मोटरसाइकिल ते पिस्टल वारा उहो परते एक्सीडेंट आहे उन परते भॼी विया ऐं हिकिड़ो मुंहिंजे कढ लॻियूं आहियूं और वेंदे जाइ वारदा जिते मुंहिंजी जॻह ठहे थी बाग़ अब्दुल्ला कॉलोनी में उते मूंखे गॾु कढाया हिते मुंहिंजो भाणेजो वहीद ऐं मुंहिंजो भाणेजो रियाज़ ऐं जेके पाड़े वारा जानवर मुंहिंजी मसाड़ी जॻह में वेठा आहिनि सभु भॻा आया जीअं बीड़ी पियासीं मां ऐं फोरू खे असां पकिड़े विधो ऐं हुनजी गाॾी सां 22 मॉडल गाॾी हुअसि उन सुधो सां हुनखे पकिड़े विधो ऐं पंहिंजी जाइ असां जॻह मोटरसाइकिल पंहिंजे सां बचाए वरिती ऐं हुनखे असां फोरू खे पकिड़े विधो फोरू जो नालो छा आहे फोरू जो कदीर वलद नाला कहिड़ा बस तव्हांजो नालो छा आहे नज़ीर अहमद सलाफ नूर मोहम्मद चांडियो तव्हां बि हिते ई वेठा आहियो VIP रोड तां असांजो असुल जेका कॉलोनी आहे हिते अली टाउन मेहण में आहे मसूद जे मदरसे सां गॾु आहे लेकिन जॻह जे कम जे हुअण जे करे असां ओॾे अच वञ पई जॻह जो कमु पियो थो हले उहो फोरू तव्हां पुलिस हवाले कयो आहे पुलिस हवाले करे कदीर नालो सोलंगी उहो पकिड़े पर सॼे पाड़े जे शायदि ई उन शायदि जो साम्हूं पकिड़े करे असां थाणे ते खणी आया आहियूं अहिड़ो केस दाख़िल थी सघियो आहे थाणे ते मुतालबो था कयूं SHO मेड़ खे ऐं जेके मुंहिंजे आला ऑफिसरनि खे SP दादू DSP मेड़ एंड DIG हैदराबाद ऐं बस वारनि खे ऐं MLA फयाज़ साहब खे अर्ज़ु था कयूं बराए महिरबानी करे इहो असांखे मारणु पियो चाहे असांखे हुनजी जाइ वार ते महिनत करे असां फोरू खे पकितो आहे जेको नामी गिरामी फोरू आहिनि असां अची वियोसीं जी पुलिस हवाले कयो आहे महिरबानी करे असांजी जेकॾहिं FIR दाख़िल कई वञे ऐं हिन ते ॻरा केस दाख़िल कया वञनि जीअं अॻिते ॿिए कंहिं सां नाजाइज़ी न थी हुननि ॿारनि जी बि कोशिशि कई लेकिन हुनजो पिस्टल न छुटो ऐं हुनजे करे असांजे मौजान तरह सां बची वियासीं ऐं पोइ असां पीड़ी पियासीं असां हुनखे सोगो करे विधो आहे बराए महिरबानी DIG हैदराबाद SP दादू ऐं DSP मेड़ SHO फरीदाबाद और SHO मेड़ इनखे रिक्वेस्ट था कयूं बराए महिरबानी असांजो हज़ालो कयो वञे असांजी FIR थी वञे